जुडो ऐं आसपास जे इलाइक़नि में ॿोॾि मुतासिरीन खे अलमज़रा इंस्टीट्यूट तरफ़ां मुसलसल 20 ॾींहनि खां पकल खाधो ऐं मिनरल वाटर जो बंदोबस्त कयो वियो। ॿोॾि दौरान जुडो ऐं आसपास जे इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिरनि लाइ गुज़िरियल 20 ॾींहनि खां रोज़ानो 100 बिरयानी जूं देगियूं ऐं मिनरल वाटर जूं 6 लीटर वारियूं 3000 बोतलियूं विरहायूं वञनि थियूं। सभिनी ॿोॾि मुतासिरीन खे संदन टेंट ताईं ऐं जुडो जे ॿुॾियल पसमानदा कॉलोनियुनि में घर घर वञी खाधो ऐं साफ़ पाणी पहुचायो वञे थो। अलमज़रा इंस्टीट्यूट जे इंचार्ज नूर मोहम्मद लाशारी, आतिफ शेख ऐं हफ़ीज़ लाशारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महा ॿोॾि जे मुश्किल घड़ियुनि में पंहिंजे ॿोॾि मुतासिर भाइरनि लाइ बिना कंहिं ज़ात पात रंग नसल मज़हबी मुतबहिद जे ख़िदमत करे रहिया आहियूं। मुतासिरीन खे मुश्किलात जी घड़ियुनि में लावारिस नथो छॾे सघिजे। जेसीं ताईं ॿोॾि मुतासिरीन पंहिंजे आशियाननि ताईं ख़ैरियत सां वापसि नथा वञनि तेसीं ताईं असांजो इरादो पंहिंजी वस आहर ख़िदमत जारी रहंदी।